सिंध हाई कोर्ट कराची कुतनि जे आज़ार वैक्सीन की खोट ऐं हेल्पलाइन तब्दील करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो आहे। अदालत ऑफिसरनि खे छंड पटींदे चयो आहे, तव्हां चाहियो था त सभु कम अदालत करे, छो न बल्दियात खाते खे ई ख़त्म कयो वञे। सिंध हाई कोर्ट कराची बेंच में कुतनि जे आज़ार ऐं वैक्सीन की खोट जे हवाले सां ॿुधणी थी आहे। अदालत वैक्सीन की खोट ऐं हेल्पलाइन तब्दील करण ते ऑफिसरनि मथां सख़्त कावड़ जो इज़हार कयो। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो, तव्हां चाहियो था त सभु कम अदालत करे, अव्हांजे ख़ानदान में कंहिंखे कुतो ॾाढ़ींदो त पोइ अव्हांखे ख़बर पवंदी। अदालत एडिशनल सेक्रेटरी बल्दियात खां पुछाणो कयो त अव्हां हेल्पलाइन छो तब्दील कई, छा अव्हांखे 7 अंगनि वारो नंबर यादि थींदो, कहिड़ी मुसीबत आई हुई जो नंबर तब्दील कयो वियो, अव्हां चाहियो था त शहरी नंबर मिलाए न सघनि, हिकु हेल्पलाइन नथा हलाए सघो त ॿियो छा करे सघंदा। जस्टिस अमजद अली सेक्शन ऑफिसर खां हेल्पलाइन नंबर जी पुछा कई पर हू नंबर ॿुधाए न सघियो। जंहिं ते जस्टिस अमजद अली चयो, तव्हांखे नंबर यादि नाहे त आम शहरी खे कीअं नंबर यादि थींदो, इन जो मक़सदु सिर्फ़ ऐं सिर्फ़ शहरियुनि खे तंग करणु आहे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾींदे चयो त 8 सालनि खां पोइ कानून ठहियो आहे, हाणे उन ते अमल जी ज़रूरत आहे। केएमसी, डीएमसी ऐं कंटोनमेंट बोर्ड कानून ते अमल खे यकीनी बणाई। अदालत पुराणो हेल्पलाइन नंबर बहाल करण जो हुकुम ॾींदे केएमसी, डीएमसीज़ ऐं कंटोनमेंट बोर्ड खां ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट तलब करे वरिती आहे।